Sami. अंदर हेलो वालेकुम सलाम खैर saya beli kalau itu kalau yang terus mereka jadi Чего там? ayo PTL Vietnam का उन्हें अच्छा नहीं था saya tidak kira मठा खोलो नहीं Server side. Yes, Server side.
सुना साला पोया हुजनि कैमरा वारा सभु पोयां ॼणा ॿ 2012 जी इलेक्शन हुई बाबा ये साॻियो करियो ॿाहिरि आयो हिते अॼु त सॼ कराए हिते पहुता आहिनि त हीअं ई साॻी शइ हुई 14 साल अॼु कोई अच बने लाइव बन नहीं कुछ गलत हाँ जो थोड़ा है तो है ऐसा ॻाल्हो सरवर जी दरगाह ते वेठो ई त तूं ॻाल्हाए कुझु अहिड़ा लफ़्ज़ पंहिंजी टीम खे गॾु खणी हलंदो उन लेवल ते तूं ॻाल्हाए यो कैंप मोबाइल साईं थोरो हलायो साईं ॻाल्हाईंदो ऐं हाँ इहो ई खपे मां तो सी सच्चा रनादी उस्ताद यासीन है ना यासीन लिखे तो दूसरा जबर यासीन निकला कल तो है ना बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम याद मदद आऊं बेटे अलफ तिलका हाला जो सदर चूंडियल ताज़ी जो हाण सरवर जी दरगाह ते आयो आहे ऐं इंशाअल्लाह ताला हू पंहिंजा जेके हक़ीक़तूं आहिनि से ॿुधाईंदो उस्तादनि जे लाइ छा कंदो छा विढ़ंदो हीउ जेको असांजो पूरो पैनल तिलका हाला जो पूरो पैनल आयो आहे इहो साईं शकील सखे जे असांजे ग्रुप जो पैनल आयो आहे ऐं इंशाअल्लाह ताला जेको बि ॻाल्हाईंदो साईं असद तिलके हाला जो सदर थियो आहे मुंतख़ब इंशाअल्लाह ताला उस्तादनि जे लाइ छा विढ़ंदो छा ॻाल्हाईंदो उनजे लाइ लामन छा ॾोड़ींदो पूरी टीम खे गॾु खणी हलंदो इंशाअल्लाह ताला उन जे बारे में साईं असद चंद पाण ॻाल्हि जो ॾाढो महिरबानी साईं जी जा जी संगठन मुंहिंजा क़ाबिल इकराम मुंहिंजो बाबा साईं अब्दुल शकूर महमूद जेको मटियारी खां कई आहे ऐं पाण कद क़ामत जे लिहाज़ खां पेटियल तारीख़ जो हिकिड़ो वॾो बाब आहे ऐं पाण जेको आहे सो तंज़ीमी लिहाज़ खां सभिनी शयुनि खां बाख़बर आहे मुंहिंजो मोहसन आहे मुंहिंजो उस्ताद आहे मुंहिंजो रहबर आहे मुंहिंजो हिन तंज़ीमी एतबार में हिकिड़ो वॾो उस्ताद आहे ऐं पूरी पेटियल सिंध मर्कज़ ताईं साईं शकूर खे हर माण्हू ॼाणे सुञाणे मटियाई ज़िले समेत पूरे सिंध में साईं जातल सुञातल आहे ऐं थोराइतो आहे साईं जो गॾोगॾु जेके मुंहिंजा दोस्त हिते वेठा आहिनि जेके मुंहिंजे इंतज़ाम में लॻा पिया आहिनि ऐं सभिनी मामलात आहिनि ऐं उन सभिनी जो थोराइतो आहियां मोकल जे बावजूद हू दोस्त हिन प्रोग्राम में आया रहनि चयो साईं अञा प्रोग्राम सुभाणे परीहं रखो आहे त असीं सभु जा सभु तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे तव्हां दोस्तनि एतमाद कयो आहे माज़ी तव्हांजे साम्हूं आहे असद मेमण खे मटियारी ज़िले समेत पूरी सिंध सुञाणे थी साईं जावेद समेत ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहे साईं गुलाम मुर्तज़ा ॾेन साहब सीनियर रहनुमा असांजो रहियो आहे पर वॾे वॾी ॻाल्हि आहे हाजी शफ़ीउल सचो साहिबु आहे असां ते फुल एतमाद कयो माज़ी तव्हांजे साम्हूं इहो इन लाइ बार बार चवां पियो त माज़ीअ में असीं कुझु दोस्तनि सां गॾु हुआसीं पर उन्हनि दोस्तनि खे दोस्तनि जी गॾोगॾु आउं सिर्फ़ु दोस्तनि जी हुननि खे परवाह कान हुई मुंहिंजे हिकिड़े दोस्त पोयां चयो त साईं उस्ताद जा घणी ऐं हिन ज़मीन ते वेही जंहिं पैनल जो नालो ई मूं मखदूम सरवर नूह रखियो आहे इहो अॼु जो नालो न आहे जंहिं पैनल में मूं कमु कयो उन पैनल जो नालो ई सरवर साईं छो असीं हिन दर जा मुरीद पर असीं हिन दर जी ख़ाक कयूं हिन दर जे हिन मिटी अंगण जी मिटीअ खां वधीक असांजी हैसियत ई कान्हे हिन मिटीअ जहिड़ा बि कोन्हे ऐं माज़ी में बेपई मुंहिंजे साम्हूं इहा शइ रही आहे उस्ताद जी मालिकी आहे रखबी कहिड़ी हालत में उन लाइ जो मुंहिंजे बुनियाद में मुंहिंजे ॿिज में हिकिड़े प्राइमरी उस्ताद जो रब्त आहे ऐं प्राइमरी उस्ताद जो पुटु आहियां उस्ताद बिन उस्ताद आहियां उन करे मूंखे प्राइमरी उस्ताद जो अहसासु आहे बार बार शयुनि खे असीं इन लाइ कोन था वरजायूं
जो जेकॾहिं उस्ताद के माण्हू जो अहसासु चइजे त उस्ताद जो अहसासु उहो ई कंदो जंहिंजे घर में उस्ताद हूंदो। इन खां वधीक को जुमिलो कोन्हे। साईं जावेद जो दर्द छो आहे, साईं गुलाम मुर्तज़ा जो दर्द छो आहे, या अहिड़नि वाॻियल सभिनी दोस्तनि खे दर्द प्राइमरी उस्ताद छो आहे, हुन प्राइमरी उस्ताद जा औलाद आहिनि। असीं फ़ख़्रु था चवंदा आहियूं त बाबा असीं प्राइमरी उस्ताद जो औलाद आहियूं, प्राइमरी उस्ताद आहियूं। असांखे कंहिं तकलीफ़ कान्हे असीं तारीफ़ करे प्राइमरी उस्ताद असां फ़ख़्रु था चवंदा आहियूं। गॾोगॾु आउं पूरी टीम जो हुराइतो आहियां। तव्हां सां इहो मुंहिंजो वचन आहे ऐं आउं तव्हां ॿी का बि शइ कोन घुरंदुसि। ऐं दोस्तनि खे हिकिड़ी शइ चवंदुसि, न असांखे का क़ुर खपे, तव्हांजो ख़्यालु अथव क़ुर ते हथु ॾियो असांखे हीअं फलाणे माण्हू सां रहंदव, फर्द सां सचा न रहो, कसम आहे ख़ुदा जो उस्ताद सां सचा रहो, ख़ुदा जो कसम उस्ताद तव्हांखे खणी वेंदो। उस्ताद सां सचा रहो। ऐं कलमूं भरे थो चवां त हीअ हेॾी इज़त जेका आहे असांखे शादीअ में बि कान मिली वेंदी, सदी शादीअ में बि कान मिली वेंदी जेतिरी इज़त असांखे दोस्तनि हिन जॻह ते ॾिनी आहे। असीं उहे माण्हू शुमार था थियूं जिन खे जीअरे लुंगियूं ऐं जरक थियूं कोन। ख़ुदा जो कसम इन खां वॾो अहसासु हूंदो असांखे क़िबला साईं मखदूमनि ऐं सैयदनि खां पोइ जे करे केरु सॾे थो त उस्ताद खे साईं करे थो सॾे। इन खां वॾो को एज़ाज़ु हूंदो? हाणे इन एज़ाज़ खे असीं सुञाणूं, वरी उहे उस्ताद असांखे साईं करे था सॾु कनि। त यार इन जो भरम रखिजे। हीअ जेका लुंगी, हीअ जेका अजरक, हीअ जेका गुलनि जी चादर असांखे या गुल जो हार तव्हां असांखे अर्पियो आहे न, असीं इन जो भरम रखण लाइ तव्हां सां वाइदो था करियूं ऐं पंहिंजी टीम सां गॾु तव्हां सां वाइदो ऐं पंहिंजी टीम सां कंहिं उस्ताद खे तकलीफ़ कान पहुचंदी। आऊं ज़ाती तौर ते तव्हां सां वचन थो करियां की उस्ताद खे असांजी ज़ात मां तकलीफ़ कान पहुचंदी, पर गॾोगॾु कंहिं ऑफिसर शाहीअ में जुरत कान पैदा थींदी त उहो उस्ताद खे तकलीफ़। छो जो माज़ीअ में असां विया आहियूं उस्ताद जे लाइ विया आहियूं। तव्हांजे साम्हूं आहे वञी तारीख़ खोले ॾिसो त ऑफिसर जे साम्हूं विया आहियूं, ऑफिसर जे ख़िलाफ़ु रहिया आहियूं। अॼु बि जेकॾहिं तव्हां वञी तारीख़ जा वर्क खोले तहलकी हाल में ॾिसंदव न थी मुंहिंजा उहे दोस्त जिन दोस्त ऑफिसर में वणनि वञी पुछा की भाई जावेद मूंखे जेका धमकियूं ॾियां गां ॾियूं, शफ़ी मुंहिंजे टेबल ते दड़का बि ॾियो अचे तो साॻियो साईं शकुर वेठो। इहो बि डी ओ ऑफिस में डायरेक्ट ऑफिस मटियारी वणे वणे साईं उहो विड़ियो पियो गॾोगॾु हे दोस्त मुंहिंजा सभु वेठा आहिनि मुंहिंजो ज़िक्र नथो करियां, पर हाणे यादि रखिजो हाणे तव्हां अञा वधीक कोन वणंदव। छो जो तव्हां उस्ताद अञा हाणे धणी आहियो, तव्हां ऑफिसर शाही जा धणी कोन थींदव। तव्हां सां मुंहिंजो वचन आहे, तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे, जैसे मुंहिंजे सिसीअ में साह हूंदो उस्ताद ते आठ अचणु कोन ईंदो। तव्हां सां मुंहिंजो वचन आहे, आउं तव्हां खां हिकिड़ो वचन थो वठां त बाबा जेके वियो उहे मुंहिंजे दोस्तनि सां, मुंहिंजे उस्ताद सां, मुंहिंजी टीम सां जुड़िया रहंदा। हिते मूंखे वाइदो करे हिन ॻाल्हि जा तव्हां कसम कोन वठां, आउं तव्हां सां वाइदो थो करियां, आउं कसम थो खणां, आउं पंहिंजी टीम सां, पंहिंजनि दोस्तनि सां, साईं गुलाम मुर्तज़ा आहे, साईं जावेद आहे, या असांजा जेके दोस्त वॾा आहिनि, साईं शफ़ी अहमद आहे, जेके असांजा दोस्त आहिनि, साईं अहिड़े मोहसिन नालो ज़हन मां निकिरो कोन्हे, साईं गुल मोहम्मद हमू कोटवा जंहिंजो नौकर आहियां।